الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم قل فمن يملك من الله شيئا إن أراد أن يهلك المسيح ابن مريم وأمه ومن في الأرض جميعا ولله ملك السماوات والأرض وما بينهما يخلق ما يشاء والله على كل شيء قدير. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदनि खे तंबीह कई हुई त तौरात ऐं इंजील में जेके ॻाल्हियूं तव्हांखे बयानु करे ॾिनियूं वयूं आहिनि, ॿुधायूं वयूं आहिनि, उन्हनि खे माण्हुनि जे आॾो बि वाज़े कयो, पर तव्हां उन्हनि खे लिकाए चुका आहियो। हाणे तव्हां वटि मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुर पाक अची चुका आहिनि। हाणे तव्हांखे उन जी ताबेदारी करणी पवंदी, पर तव्हां बज़िद आहियो। चओ था जेकर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी कंदासीं त असांजी इज़त घटिजी वेंदी। माण्हू असांखे साईं साईं कंदा हुया, मज़हबी रहनुमा ऐं पेशवा सम्झंदा हुया। हाणे जेकर असां ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पोयां पवंदासीं त माण्हुनि वटां असांजी इज़त घटिजी वेंदी। त अल्लाह ताला फरमायो युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख़्फ़ून मिनल किताबि व यअफ़ू अन कसीर। तव्हां जेके असां जूं ॿुधायल ॻाल्हियूं तौरात ऐं इंजील जूं लिकाए चुका आहियो, उन्हनि मां घणियूं ई मुंहिंजो नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़े करे चुको आहे। अञा तव्हां सां दरगुज़र थो करे, कुझु तव्हां जूं ॻाल्हियूं दरगुज़र कयूं आहिनि हुन, ऐं कुझु ॻाल्हियूं तव्हां जूं वाज़े करे छॾियूं अथई। हाणे तव्हांजा पोल पधरा थींदा जे तव्हां क़ुर पाक जी ताबेदारी न कंदव त। लिहाज़ा ख़ुलासो इहो निकितो त अल्लाह ताला ॼण त काइनात जे इंसाननि समेत सभिनी सां इहा ॻाल्हि मुख़ातब थींदे फरमाई हुई त क़ुर पाक ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन अची विया आहिनि। हाणे समूरनि ॻाल्हियुनि खे छॾे मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कयो, जे न त पोइ सज़ा बि आहे। ऐं जे दिलि वॼाइण सां हिदायत वठण जी कोशिशि कंदव त असां तव्हांखे सिधा रस्ता हिदायत वारा ॾेखारींदासीं, अता कंदासीं। पोइ इन जी निस्बत सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि ईसाइनि जे हिकिड़े मज़हबी ग्रुप जी अक़ीदतनि जेका ग़लति बयानी हुई, जो हू चवंदा हुआ त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि आहे। ईसाइनि में हिकिड़ो ग्रुप हो, हिकिड़ो फ़िरक़ो हो जंहिंजो नालो हो याकूबिया। उन याकूबिया फ़िरक़े जो अक़ीदो ही हो त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि आहे। पोइ जॾहिं उन्हनि खां पुछियो वियो त ख़ुदि आहे त पोइ मरियम जे पेटां कीअं ॼायो? ख़ुदा त लम यलिद वलम यूलद ज़ात आहे न पाण ॼायो आहे न उन मां केरु ॼमंदो। पोइ जे तव्हां था चओ त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि आहे त पोइ ख़ुदा माउ जे पेटां कीअं ॼायो? पोइ त इन खां अज़मत उन माउ जी वधीक थी न जंहिं उनखे ॼणियो। हे त ॼणण में माउ जो मोहताज आहे, ऐं माउ जे पेट में इनखे पालण में कंहिं ॿी ताक़त जो मोहताज आहे। तव्हां हुनखे ख़ुदा कीअं था चओ? ख़ुदा त मुख़्तार कुल हूंदो आहे न, हे त मोहताज कुल आहे। ॼमण में, पेट जे जुड़ण में माउ जो मोहताज आहे, पेट जे कतरे में, पेट जे अंदरि कतरे मां इंसान ठहण में मथीअ कंहिं ज़ात जो मोहताज आहे। उनखे त तव्हां छॾे था चओ ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि आहे। पोइ उन्हनि उते वरी बयान इहो ॿिए अंदाज़ में पेश कयो
चो तो बाबा वाक़ई में असल में ईसा अलैहिस्सलाम ही खुदा है, पर हिन वक्त ईसाइयत ईसा अलैहिस्सलाम मसीह जे रूप में आयो आहे। असुल खुदा है पर हिन महिल ईसा जे रूप में आयो आहे, असल में खुदा ही आहे। अजीब हुनजो नज़रियो हो। हालांकि उदा चवंदा बि हुया त अल्लाह जेको आहे न वहदहु ला शरीक आहे, खुदा जे तौहीद जा क़ाइल बि हुया, पर बावजूद इन ॻाल्हि जे त ईसा अलैहिस्सलाम अम्मा जे पेट मां ॼायो आहे, पर असल में हक़ीक़त में खुदा पाण हो। ईसा अलैहिस्सलाम पाण खुदा हो, हिन महिल ईसाइयत जे रूप में आयो आहे, माना नए नक्शे में नए रूप में ज़ाहिर थियो आहे। बसि हुनजो इहो अक़ीदो हुयो ग़लति, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला वाज़े कंदे फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्न मरियम। जेके न काफ़र मसीही जेके चवनि था त मरियम जो पुत्र ईसा इहो ई अल्लाह हुआ, पोइ सुहिणा नबी तूं उन्हनि खां पुछ त सही, फमन यमलिकु मिनल्लाहि शयअन इन अरादा अन युहलिकल मसीह इब्न मरियम व उम्महु व मन फिल अर्द जमीआ। ॾियो त ख़बर जेकॾहिं न अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे, ईसा जे माउ मरियम खे ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि खे जेके ज़मीन ते रहनि था, उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला जेकॾहिं हलाक करणु चाहे, सज़ा ॾियणु चाहे, उनखे ख़तमु करणु चाहे त अल्लाह ताला खां आहे केरु पुछण वारो? सुहिणा नबी पुछे न त सही। हे जो न ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा था सम्झनि, ईसा खे संदसि माउ समेत ज़मीन में रहंदड़ मख़लूक़ात समेत ख़ुदा जेकॾहिं ख़तमु करणु चाहे त ख़ुदा खां केरु पुछण जी ज़रूरत रखे थो? केरु इन्हनि खे भला ख़तमु थियण खां बचाए सघंदो? केरु अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा ॾाढो एतिराज़ करे सघंदो या केरु पुछी सघंदो? कंहिंखे एतिरी ज़रूरत ई कान्हे का, त पोइ कीअं था चवनि त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा आहे? हालांकि ख़ुदि ईसा अलैहिस्सलाम ॼायो आहे, मोहताज आहे, ॼमण में ख़तरे मां ठहियो आहे, पेट जे अंदरि पैदा थियो आहे, जुड़ियो आहे, जुड़ण में मोहताज आहे, ॼमण में मोहताज आहे, खाए पियो पीए पियो मोहताज आहे, खाइण पीअण में, वरी मरंदो ज़रूरु, ख़तमु थींदो। कीअं था चवनि त ख़ुदा आहे? हालांकि अल्लाह त ख़ुदा त उनखे चइबो आहे जेको मारे बि पैदा बि करे, बिना पीउ जे अम्मा मरियम जे पेट मां ईसा अलैहिस्सलाम खे पैदा कयो अथई, इहो ख़ुदा जो कुदरत जो दलील आहे। ऐं वरी उनखे मारींदो जीअं सॼी दुनिया जे इंसान खे वक़्त ते मौत ॾिए थो, इहो बि अल्लाह ताला जो ख़ुदाईअ जो दलील आहे। वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़, ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे जी बादशाही त सॼी जो सॼी हुनजी आहे। वमा बैनहुमा, ज़मीन आसमान जे विच में जो कुझु आहे हुन ते बि हुनजी बादशाही आहे। यख़्लुक़ु मा यशा, जंहिंखे चाहींदो आहे जीअं चाहींदो आहे ख़ल्क़ींदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे तख़लीक़ जो निज़ाम अजीब आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो। हाणे ॾिसो, जीअं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे त अम्मा जे पेट मां पैदा कयो आहे न, अम्मा बि इंसान, ईसा बि इंसान, इंसान इंसान जिन्स त हिकिड़ी आहे, जिन्स त हिकिड़ी आहे, हुन में बि चमड़ी, हिन में बि चमड़ी, हुन में बि हॾो, हिन में बि हॾो, होॾे बि गोश्त, हेॾे बि गोश्त, होॾे बि अखियूं, नकु चप वात, खाइण पीअण, पेशाब पाखानो, हेॾे बि साॻियूं ज़रूरतूं, साॻियूं हाजतूं, बुख ज़रूरत, साॻी सर्दी गर्मी, हुनजे लाइ बि जिन्स ई साॻी आहे। अम्मा जी ऐं बच्चे जी जिन्स साॻी आहे, हो बि माण्हू, हे बि माण्हू, हो बि इंसान, हीअ बि इंसान, जिन्स साॻी आहे। अल्लाह ताला पोइ जेकॾहिं चाहे थो त बिना मर्द जे सिर्फ़ु औरत मां बच्चो पैदा करे त बि करे सघे थो। पर हलो अञा अॻिते था हलूं। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला त इंसान मां ई मुर्गो पैदा न कयो, मुर्गो ई मिटीअ मां, मिटी त जिन्स ई ॿी आहे, इंसान जिन्स ई ॿी आहे, मिटीअ मां पैदा कयईं, न पीउ न माउ, विझां ई मिटी। वरी चलो अञा अॻिते हलो, पैदा करण वारी सिफ़त, ॿार ॼणण वारी सिफ़त उहा औरत में रखियल आहे, मादीअ में रखियल आहे। जानवरनि मख़लूक़ात में बि मादी ॼणींदी आहे, नर बच्चा कोन ॼणींदा आहिनि। नर लुत्फ़ो ॾींदो आहे, मादीअ सां टच थींदो आहे, एतिरो कमु आहे हुनजो। पोइ उन मां कतरे मां अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां पैदा कंदो आहे। केतिरा ई हज़ारों कतरा नरनि जा ज़ाया करे त हुनजी मर्ज़ी, कंहिं
मुर्दार कमज़ोर मरंदड़ डुबरे जो कतरो जेकॾहिं ताक़तवर बनाए उन मां औलाद ख़लके ॾेसि त उन जी मर्ज़ी। सिहतमंद ताक़तवरनि जा कतरा ज़ाया करे छॾे त उन जी मर्ज़ी। मर्द जो नर जो माना कमाल इहो आहे त मादीअ सां रुॻो टच थींदो आहे, बाक़ी बच्चा जेका आहे उहा मादी ॼणींदी आहे। त आदम अलैहिस्सलाम नरो इंसानो मर्दो, हाणे अल्लाह तबारक व तआला उन जे पासराटीअ मां एॾी वॾी औरत ख़लकी, ॿार पैदा करणो माण्हूअ खे ॼणणो त औरत जी सिफ़त आहे। आदम अलैहिस्सलाम जे पासराटीअ मां औरत एॾी वॾी जागंदी कढी छॾियईं, जंहिंमां मालूम थिए थो त रब जेकॾहिं चाहे थो त बिना मुड़ुस जे ख़ाली औरत मां बि ॿार ॼणाए सघे थो, पैदा करे सघे थो। जे रब चाहे त मिटीअ मां इंसान बि बनाए सघे थो, जे रब चाहे त मर्द मां बि का औरत एॾी वॾी जागंदी पैदा करे सघे थो। चलो वरी उमूमन दुनिया जो निज़ाम ई आहे त ॿार ॼमंदो तॾहिं जॾहिं मर्द औरत पाण में टच हूंदा आहिनि, हिक ॿिए सां मेल जोल रखंदा आहिनि, तॾहिं ॿार ॼमंदो आहे। पर रब तबारक व तआला इन ॿिन्हिनि खे अलॻि करे औरत मां बिना मर्द जे टच थियण जे जेकॾहिं ॿार पैदा करे ईसा अलैहिस्सलाम त उन जी मर्ज़ी। मर्द आदम अलैहिस्सलाम बिना औरत जे मिटीअ मां पैदा करे त उन जी मर्ज़ी। इन मर्द मां ॿार पैदा करे एॾी वॾी औरत करे पैदा करे त उन जी मर्ज़ी। पोइ अल्लाह ताला फरमायो त वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़, ज़मीन आसमान ऐं उन जे विच में जो कुझु आहे उन में बादशाही त मुंहिंजी आहे। यख़्लुक़ु मा यशा, जीअं मां चाहियां तीअं ख़लके सघां थो। हे कीअं था चवनि त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा आहे, या बीबी मरियम खे कीअं था चवनि त टिनि मां टियों हीअ बि ख़ुदा आहे, कीअं था चवनि? अल्लाह ताला फरमायो त सुना नबीन खां पुछ त सही, जेकॾहिं न मां हिनखे ईसा अलैहिस्सलाम खे संदसि माउ मरियम खे ज़मीन वारनि सभिनी खे हलाक करणु चाहियां त केरु मूंखां पुछी सघंदो? केरु हुनखे हलाक करण खां बचाए सघंदो? केरु मुंहिंजे आॾे एतिराज़ करे सघंदो? मिल्कियत मुंहिंजी, बादशाही मुंहिंजी, मां जीअं चाहियां तीअं कयां। तॾहिं क़ुर पाक फरमायो वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह तबारक व तआला हर शइ ते ताक़त रखंदड़ ज़ात आहे। हर शइ ते हुनजी ताक़त ऐं कुदरत आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो। हिकिड़ो अल्लाह तबारक व तआला वटि ताक़त आहे, कुदरत आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो। पर कुझु शयूं अल्लाह तबारक व तआला दुनिया जे अंदरि हिकु उसूल सां रखियूं आहिनि, उसूल सां दुनिया हलंदी आहे। सिज हमेशह ओभर ॾांहुं उभरंदो आहे, ओलह ॾांहुं लहंदो आहे। हमेशह सिज जे उभरण जी इहा सिफ़त आहे। चंड हमेशह ओलह ॾांहुं निकिरंदो आहे, पंहिंजे तारीख़ुनि जे हिसाब सां उभरंदे उभरंदे वरी लही ॿिए ॾांहुं वेंदो आहे। चंड जे उभरण लहण जो तरफ़ अलॻि, सिज जो अलॻि, कानून अल्लाह ताला जे ज़ात जो इहो आहे। पर जेकॾहिं चाहे त हिनखे ओलह ॾांहुं बि उभारे सघे थो, जे चाहे त चंड खे बि ओभर ॾांहुं उभारे सघे थो, हुनजो निज़ाम आहे। जेकॾहिं चाहे त सिर्फ़ु औरत मां बि मर्द जे टच थियण खां सवाइ पैदा करे सघे थो ॿार, ऐं करे ॾेखारे ताईं। कुदरत ऐं ताक़त जो हुजणु हिकु अलॻि शइ आहे, पर दुनिया में अल्लाह तबारक व तआला सदाईं ईअं करे नथो। हिकु निज़ाम, हिकु कानून, हिकु उसूल सां दुनिया जो जहान हलाए पियो। इहा अल्लाह तबारक व तआला जी हिकु अलॻि कानून साज़ी आहे। इहा रब तबारक व तआला जी अलॻि हिकिड़ी तरतीब आहे, जंहिंमां वॾे में वॾो सबक़ु हीअ आहे त जंहिं मख़लूक खे अल्लाह तबारक व तआला जेतिरी ताक़त ॾिनी आहे, उन ताक़त जो इस्तेमालु पंहिंजे मर्ज़ीअ सां न करे, हिकु कानून सां, हिकु उसूल सां करे। उहो कानून ऐं उसूल असां ॿुधाईंदासीं। तमामु तर मख़लूक़ात में सभ खां वधीक ताक़त अल्लाह ताला इंसान खे ॾिनी, पर अल्लाह ताला पाबंदी बि ॿुधाई। ताक़त तोखे आहे सभिनी खां वधीक, जीअं तूं चाहीं तीअं करे सघीं थो, पर तोखे करिणो ई आहे जीअं असां चयूं। हे तोखे हथु आहे, जीअं वणे इन हथ खे वहाए, ज़ुल्म सां, ॾाढ सां, ज़ोर सां, जहिड़ी तरह सां वणे इन हथ खे वहाए। इन हथ मां कमु वठि, नाजाइज़ियूं, नाइंसाफ़ियूं, ग़लति दस्तख़त, ग़लति तहरीरूं, जहिड़ी वणे इन हथनि खां ख़िदमत वठि। तूं ख़िदमत वठंदे हथ खां, हथु तोखे इनकार न कंदो। अखियुनि सां जो वणे ॾिस, अखियूं तोखे न कंदियूं। कननि सां जेको वणे ॿुध, तोखे न कंदा। ज़बान सां जेको वणे चख, तोखे न कंदी। ॾंदनि सां चबाड़, खा, तोखे न कंदो। पेट जे अंदरि जेका शइ आई हज़म करे कढी छॾींदो, तोखे न कंदो। पर ॿुध, तरीक़ेकार हीअ जेको असां था ॾिसूं, हलाल शयुनि खे खाइबो, हराम खे न। जाइज़ शयुनि खे जिथे इजाज़त हूंदी उते उन्हनि खे ॾिसबो, ॿियनि खे न। जेके शयूं असां ॾसींदासीं ॿुधबियूं, ॿियनि खे न ॿुधबो। कानून सां हलणु इहा हिकिड़ी उसूली ऐं तरतीब वारी ॻाल्हि आहे।
इन जी अल्लाह तबारक व तआला वटि वॾी क़दुर ऐं क़ीमत आहे। बेउसूलो बेतरतीबो माण्हू दुनिया जे इंसाननि खे ई नथो वणे त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे बि नथो वणे। तॾहिं अल्लाह ताला सेखारे छॾियो आहे त मां लम यलिद वलम यूलद ज़ात आहियां। मुंहिंजे इन मामले में तव्हांखे अकुल हलाइण जी इजाज़त न आहे। अगरचे अकुल हलाईंदव त हलंदो, न कंदो, पर इजाज़त न आहे। जिन खे मां जहिड़ी तरह सां अख़्तियार ताक़त कुदरत ॾिनी आहे उनखे ओड़ी तरह सां इस्तेमालु कयो। इहा आहे असुल तरतीब। ऐं पोइ बावजूद ताक़त जे, बावजूद कुदरत जे, बावजूद हिम्मत जे इंसान जेको उसूल ऐं कानून जो पाबंद आहे, असुल इंसानियत अचे बि उन में थी। ऐं क़ुर पाक जे इन्हनि उसूलनि मुताबिक़ सालियो ऐं नेक माण्हू बि उनखे ई चइजे थो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला इन्हनि ईसाइनि जे उन याकूबिया फ़िरके जो रद्द बयान कंदे फरमायो त हीअ न चवनि था त ईसा ख़ुदि ख़ुदा हो, पर हिन महिल इंसानियत जे रूप में आयो आहे। असुल में अज़ल में ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा हो कंहिं अजीब शक्ल में, हिन महिल माउ जे पेट मां ईसा जे नाले सां मनसूब थी करे नई रूप में आयो आहे। त पोइ सवालनि मथां पैदा थिया, ख़ुदा आहे त पोइ मोहताजी सां कीअं पैदा थियो? पैदा थियणु माना पैदा करण वारी ताक़त का ॿी आहे न, ॼणण वारी शइ उहा बि का ॿी आहे, पेट में नुतफ़े मां बनाइण वारी शइ बि का ॿी आहे। पोइ त हुनजे माताहत थियो, मोहताज थियो। मोहताज खे ख़ुदा कीअं था चओ? ऐं ख़ुदा त उनखे चइबो आहे जेको मारे बि जीआरे बि, जेको पंहिंजे मर्ज़ीअ सां यख़्लुक़ु मा यशा, जेका वणे शइ चाहे उहा पैदा करे सघे थो। ईसा अलैहिस्सलाम जे हथ में त कुझु बि कोन्हे। हा, अलबत अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे मौजज़ा अहिड़ा ॾिना हा जिन मौजज़नि खे ॾिसी करे माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थियो। ऐं ईसा अलैहिस्सलाम जे पैदा थियण जो अंदाज़ बि दुनिया जे कानून खां अजीब हो, अलॻि हो। तॾहिं माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थियो। कानून इहो हो त मर्द औरत टच थींदा, ॿार पोइ ॼमंदो, पर ईसा बिना मर्द जे टच थियण जे सिर्फ़ु माउ जे पेट ॼाओ। इन ॻाल्हि हुननि खे वहम में विधो त इहो ख़ुदा आहे। वरी ईसा अलैहिस्सलाम खे मौजज़ा इहे मिलिया, ॼाए ॼम खां वठी जेको अंधो हूंदो हो उनजे अखियुनि ते हथु घुमाईंदो हो त अखियूं नयूं बनियूं थी वेंदियूं। कोड़ जो मरीज़ हूंदो हो उन ते हथु घुमाए लिॿ हणे त वरी उहो सही थी वञे। बिल्कुलु ईअं सवें सालनि जा मुर्दा क़बरुनि में पयल, क़बरूं बि ॻरी वञनि, ख़तमु थी वञनि, अल्लाह ताला जे हुक्म सां उनखे चए उथ त उहे मुर्दा मिटी छाणींदा पंहिंजे वारनि मां उथी पवनि। इहे ॻाल्हियूं मौजज़ा ॾिसी करे उतां जे माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थियो। पर अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए उन्हनि जे इन ग़लति ॻाल्हियुनि खे रद्द कंदे बयानु फरमायो त इहे सभु मुंहिंजे कुदरत जूं ॻाल्हियूं आहिनि, हुनजो पंहिंजो ज़ाती कमाल कोन्हे। असुल ताक़त ऐं कुदरत मुंहिंजी आहे। क़ुर पाक इन ॻाल्हि खे वाज़ो थो करे त वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि वमा बैनहुमा, ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे जी बादशाही अल्लाह ताला जे ज़ात जी आहे। यख़्लुक़ु मा यशा, जीअं चाहे तीअं, जिनखे चाहे तीअं पैदा करे सघे थो। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला त हर शइ ते क़ादिर आहे। हू पैदा करण में कंहिंजो बि मोहताज कोन्हे। असां पाबंद थियण में हुनजे हुक्म ऐं कानून जा मोहताज आहियूं ऐं पाबंद आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन ॻाल्हि जे ॿुधण खां पोइ सही सम्झ नसीब फरमाए, उन खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।